अक्सर आराम ॾींदड़ ऐं नरम गदनि बाबति ख़बरूं ॿुधी इहो लॻंदो आहे त बस इहो ई आहे जंहिं ते सुकून जी निंड करे सघिजे थी, पर हक़ीक़त ईअं न आहे। निंड ते तहक़ीक़ूं कंदड़ इदारे स्लीप फाउंडेशन तरफ़ां अहिड़ी रिपोर्ट पेश कई वई आहे जंहिं में पट ते सुम्हण जा फ़ाइदा ॿुधाया विया आहिनि। इहे फ़ाइदा अहिड़ा आहिनि जिन बाबति माण्हुनि खे घटि ख़बर हूंदी। ज़मीन ते सुम्हण वारनि माण्हुनि खे ॿिया अजीब सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि खे आगाटे दौर सां गढियो वेंदो आहे, पर इहो ई अमल संदन सिहत खे बहितर रखंदो आहे। गर्मी जी मौसम में पट ते सुम्हण सां इंसान जे जिस्म खे थधो रहण में मदद मिलंदी आहे, जॾहिं त इहो अमल अव्हांजे जिस्म खे सुकून बि पहुचाए थो, छो त ज़मीन ते सुम्हंदे इंसान सिधो लेटंदो आहे। इहो ई सबबु आहे जो चेल्ह जी तकलीफ़ ऐं सूर मां छुटकारो मिली वेंदो आहे। ॿिए पासे इंसोम्निया जी बीमारी जे इलाज में बि पट ते सुम्हण सां आराम मिली सघे थो, छो त गदे ते अक्सर माण्हुनि जी निंड फिटी वेंदी आहे, पर ज़मीन ते सुम्हण सां गॾु विहण ऐं चादर जो बि किरदारु आहे। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त ज़मीन ते सुम्हण सां जिस्म में रत जी रवानी खे बहितर करे सघिजे थो। हिकु ॿी रिपोर्ट मूजिबि ज़मीन ते सुम्हण सां इंसान जो वज़न विरहाइजी वेंदो आहे, जे सबबि दिलि, गुर्दनि, मसल्स खे कमु करण में बहितर माहौल मिलंदो आहे। पट ते सुम्हण लाइ कुझु शयुनि जो ख़्यालु रखण बि ज़रूरी आहे। पट ते सुम्हण सां एलर्जी जी शिकायत बि थी सघे थी। इहो उन वक़्तु मुमकिन आहे जॾहिं अव्हां अहिड़ी जाइ ते सुता हुजो जिते गंदगी हुजे। बरसात जी सूरत में बि ज़मीन ते सुम्हण मुमकिन नाहे हूंदो। सियारे में बि अव्हां कॾहिं पट ते सुम्हण न चाहींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk